मुफ्ती साहब, पेट वारी यानी हामिला औरत अगर उन जो मुड़ुस तलाक दे त तलाक थी वेंदी। हामिला औरत जंहिंजे पेट में ॿार हुजे ऐं उनखे जेकॾहिं मुड़ुस तलाक थो ॾे त तलाक थी वेंदी। हमल जे करे तलाक में रुकावट न आहे ऐं मुड़ुस जॾहिं हामिला औरत खे तलाक ॾेई छॾी त तलाक ॾियण खां बाद उन पेट वारी औरत सां निकाह करणु जाइज़ न आहे जेसीं ताईं ॿार न ॼाए। ॿार ॼइजी वियो उनजी इद्दत ख़तम थी वेंदी, पोइ उन सां निकाह दुरुस्त आहे। हामिला औरत खे तलाक थी वेंदी आहे, उन सां निकाह न थींदो आहे। मुफ्ती साहब, हिकिड़े शख़्स पंहिंजी ज़ाल खे उन जे साम्हूं तलाक ॾिनी पर ॿिए कंहिं न ॿुधी, छा तलाक थी वेंदी? तलाक जे लाइ गवाही जी ज़रूरत न हूंदी आहे। जेकॾहिं कंहिं मुड़ुस पंहिंजी घरवारी खे उन जे साम्हूं तलाक ॾिनी आहे, भलजां केरु ॿुधे या न ॿुधे, तलाक थी वेंदी आहे। निकाह अहिड़ी शइ आहे जंहिंजे लाइ गवाही ज़रूरी आहे। ॿ गवाह हुजनि जंहिं ईजाबो क़बूल ॿुधो हुजे, पर तलाक जे लाइ काई गवाही जी ज़रूरत न आहे। मुड़ुस घरवारी खे तलाक ॾिनी, कंहिं न ॿुधो, तॾहिं बि तलाक थी वेंदी।